हज़रत साईं मखदूम सैद हसन शाह जहानिया जी आहे जेका काफ़ी सालनि खां वठी बंदि कयल आहे। ख़बर न आहे त हिनजी कहिड़ी वजह आहे, पर ही काफ़ी सालनि खां खोलींदा कोन्हनि छा? बंदि आहे। खोलींदा कोन? दरवाज़े जी इजाज़त करे दुआ करे ऐं वापसि घर पोइ ईअं बंदि रखण में कहिड़ो फ़ाइदो आहे? ईअं मोरो शहर जे वेझो आहे, जिते माना तमामु आसपास जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि जा माण्हू ऐं तमामु घणा माण्हू हिते ईंदा रहंदा आहिनि, पर दरगाह काफ़ी सालनि खां वठी बंदि आहे। तव्हां पंहिंजो तालो ॾिसी सघो था ऐं हिन वक़्तु बि माण्हू आयल आहिनि जेके हिते दुआ घुरी रहिया आहिनि ज़ियारत लाइ। पर हाणे मसइलो इहो आहे त हीअ दरगाह काफ़ी सालनि खां वठी बंदि आहे। ॿुधा न कमेंट्री कर न इहो छा आहे? मिड़ई तो तेको फ़र्क़ु पवंदो जाए इन ॻाल्हि जो। आसो शरीफ़ तव्हां ॾिसी सघो पिया जेको काॾे विछड़ा हेॾे अच न इंट्रोडक्शन करा न हा न हली हली न तूं पाण इंट्रोडक्शन करा न तूं सोने तरीक़े सां। हीअ त आसिफ़ गुजारी जंहिंजा यूट्यूब ते काफ़ी चैनल आहिनि ऐं काफ़ी डालर हिनखे तव्हां सुञाणींदा हूंदो। हिननि खे मां ज़ूम थो कयां, हीअ भली केॾो बि परे भॼे पर असांजे कैमरा जी अख खां परे नथो भॼी सघे।